ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन ऑफ पाकिस्तान जे मरकज़ी सीनियर वाइस चेयरपर्सन आपा ज़ुबैदा घांगरो चयो आहे त असांजी तंज़ीम तालीम जी बहितरी लाइ मरकज़ी चेयरमैन एडवोकेट इलाही बख़्श मेथलो जी निगरानीअ में शहर तोड़े ॻोठाणनि इलाइक़नि में सेमिनार कराए रही आहे। जीअं ॻोठाणनि में ॿारनि ख़ासि करे नियाणियुनि खे तालीम ॾियारण लाइ शऊर पैदार करे सघिजे। हुन चयो त न्याणी जो तालीम याफ़्ता हुजणु तमामु ज़रूरी आहे छो त न्याणी जी तालीम याफ़्ता हुजण सां हू पंहिंजे औलाद जी बहितर तरबियत करे सघे थी। आपा ज़ुबैदा घांगरो वधीक चयो त हुकूमती मुफ़्त तालीम फ़राहमी वारनि दावाउनि बावजूदि सिंध में तालीमी निज़ाम इंतिहाई पुठिते पियल आहे। हिन वक़्त ताईं शहर तोड़े बहराड़ी जे केतिरनि ई स्कूलनि में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे मुकमल दर्सी किताब फ़राहम न आहिनि कया विया, जंहिं करे खेनि तालीमी साल ज़ाया थियण जो ख़दशो वधी वियो आहे। हिन चेयरमैन पाकिस्तान पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो आहे त सरकारी स्कूलनि में किताबनि जी मुफ़्त फ़राहमी खे यकीनी बणाइण समेत फर्नीचर उस्तादनि ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी खोट जो नोटिस वठी शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जो मुस्तक़बिल रोशन बणायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची